सल्लल्लाहु वसल्लम वअला आलिहि व सहबिहि मुहाजिरीन वल अंसार। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअलल्लाहि फल्यतवक्कलिल मुमिनून। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमान भाई, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इंशाअल्लाह सभी की हिदायत नसीब फरमाए। ईमान सहाय ईमान से खातम बिल खैर नसीब आमीन। अल्लाह ने पाक कलाम में जनाब जेके आयत पाक जा लफ्ज़ सूरह इब्राहिम की आयत नंबर 11 जा मुक़द्दस अल्फाज में तिलावत किया। इन्होंने अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु इरशाद फरमायो, व अलल्लाहि फल्यतवक्कलिल मुमिनून। अल्लाह के मथा भली तो उहे भरोसो रखन जेकी सच्चा मोमिन है। ईमान वाला मनण वाला अल्लाह की ज़ात के पंहिंजो खालिक पंहिंजो मालिक पंहिंजो राज़िक समझण वाला सच्चा मोमिन उहे आहिनि जेकी अल्लाह जे मथा भरोसो रखनि। मोमिन उहो आहे कंहिं शइ जे मथां एतिरो भरोसो न हूंदो आहे जेतिरो अल्लाह जी ज़ात जे मथां भरोसो। इहा ईमान जी निशानी आहे। इहो मोमिन हुजण जो उहिञाण आहे। ऐं ॿी जाइ ते क़ुरान पाक में अल्लाह ताला फरमाए थो, फतवक्कलू इन कुंतुम मोमिनीन। जेकॾहिं तव्हीं मोमिन आहियो त शर्त आहे ईमान जो अल्लाह ते भरोसो। जे मोमिन आहियो त अल्लाह जे मथां भरोसो। जेकॾहिं तव्हांजो अल्लाह ते भरोसो आहे त यकीनन तव्हां मोमिन आहियो। पर जेकॾहिं तव्हांजो अल्लाह ते भरोसो न आहे त पोइ तव्हां मोमिन न आहियो। तवज्जो आहे मुंहिंजी? वो दुर्वेश अल्लाह जो बानो मस्जिद में आयो कि मां हिते ॾहो वेंदुसि एतिकाफ़। मस्जिद जो मुल्ला उन जो हिते ॾहो न वेंदे कि छो हिते ॾहो वेंदे त मानी खे बि कराईंदो। मुल्ले सम्झो त इहे जो अचे वेंदो त हिनखे मानी मूंखे न खाराइणी पए। जंहिंजे करे हिते एतिकाफ़ वेंदे तो मानी केर खाराईंदो। चई दर्स मोरी साहब तुंहिंजे पुठियों जेका नमाज़ पढ़ी आहे इहा मां भराए पढ़ा या मुंहिंजी नमाज़ कोन थी। चई छो? चई तोखे अल्लाह ते एतिरो भरोसो न आहे। मां अल्लाह जे दर ते एतिकाफ़ में वेंदुसि पुछी थो त मानी किथां खाईंदे? यानी अल्लाह पंहिंजे दर ते वेठल खे मानी न खाराईंदो। तोखे अल्लाह ते एतिरो भरोसो न आहे त तुंहिंजी नमाज़ न थी, तुंहिंजे पुठियों जेका नमाज़ पढ़ी आहे मां भराए वापसि। मोमिन उहो आहे जेके अल्लाह जी ज़ात जे मथां पक्को पुख्तो भरोसो हूंदो। तव्हांजे खीसे में 5000 रुपया आहे। तव्हांखे पक्का त मां बस ते चढ़ंदुसि, किरायो ॾियणो पवंदो, बाज़ार में वेंदुसि का चांहि पीअणी पई, होटल ते वञी पैसा कोन आहिनि। पैसो पाण वटि मौजूदु आहे, तव्हांखे भरोसो हूंदो आहे, ॾढ हूंदो आहे, एतमाद हूंदो आहे त मूं वटि मुंहिंजा पैसा मौजूदु आहिनि। का बि शइ हथनि में न हुजे पर चवे त मुंहिंजो अल्लाह मूंसां गॾु आहे, मुंहिंजो रब खज़ाननि जो मालिक मौजूदु आहे, इनखे ईमान एतिरो पंहिंजे कौम
कौम, कबीले, जात पात, पैसो, कुर्सी, इक़्तिदार, मिट माइट कहीं ते मोमिन के भरोसो न वाजे तो भरोसो अल्लाह यो ईमान जेकरे तव्हांजे दिल में इहो अल्लाह जे मथां भरोसो यकीन एतमाद आहे त समझो तव्हां मोमिन आहियो। खुदा न ख़ास्ता अगर इन भरोसे में थोड़ी भी कमी आ तो समझो तव्हांजो ईमान मुकम्मिल न आहे। ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला फरमातो वतवक्कल अलल हक़्क़िल लज़ी ला यमूत, उन जे मथां भरोसो रख जेको हमेशा ज़िंदा आहे, जेके मौत न आहे, जेको मरंदो न, जेको हमेशा कायम दायम बापुरे जे मथां भरोसो भाउ ते भरोसो रखी भाउ पुछड़ो आसरो सुभाणे मरी बि सघे थो। पीउ जे मथां भरोसो रखी वो पाण फानी आहे। चाचो मामो सौट मासा वडेरो अमीर एमपी एमएलए केते भरोसो रखंदे वो पाण मोहताज आहे। भरोसो उन ते रखो जेको पूरी कायनात जो मालिक आहे। ऐं ॿी जाइ ते अल्लाह तबारक व तआला फरमाए त फ़ाइदा अज़मत फतवक्कल अलल्लाह, जॾहिं तूं अज़्म कयो कंहिं कम करण जो इरादो पको पुख्तो कई त मूंखे हे कमु करणो आहे, हाणे घबराए न, हाणे अल्लाह ते भरोसो। तो सोचो आहे त ही कमु कयां, हाणे लर्ज़ न ॾको न त कीअं कमु थींदो कीअं थींदो, मूं वटि पहुचण आहे, अल्लाह ते भरोसो रख, अल्लाह जो कमु ठाहे ॾींदो। वॾी ॻाल्हि अथव जे तव्हांखे सम्झ में अची वञे, ख़ुदा जी कसम ई वॾी ॻाल्हि। ऐं ॿी जाइ ते कुरान मजीद में सूरह अनफाल जी आयत नंबर 2 में अल्लाह ताला फरमाते हैं इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजलत क़ुलूबुहुम, मोमिन उहे जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि त उन्हनि जे दिलनि में ख़ौफ़ ऐं ख़शियत तारी थी हूंदो आहे। वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना, जॾहिं उन्हनि ते क़ुर जूं आयतूं पढ़ियूं वेंदियूं त उन्हनि जे ईमान में वाधारो अची वेंदो आहे। वअला रब्बिहिम यतवक्कलून, सच्चा मोमिन उहे थो जेके पंहिंजे अल्लाह जे मथां भरोसो रखनि। सुभान अल्लाह। सच्चा मोमिन केर आहिनि? जेके अल्लाह जे मथां भरोसो रखंदा आहिनि। कुरान पाक जे बेशुमार जायुनि ते अल्लाह तबारक व तआला जल शान इन ॻाल्हि जी तरगीब तहरीस पाणनि खे ॾिनी आहे त जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो त रब जे मथां एतमाद पको पुख्तो रखो, मां तव्हांखे छॾींदुसि। सुभान अल्लाह। तव्हां ॻाल्हि सम्झी आहे? सुभान अल्लाह। हिकिड़ी हदीस ॿुधो, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है, सही बुखारी में, सही मुस्लिम में, मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस है। इमामुल अंबिया खुशामदीद है, इमामुल अंबिया हबीब किबरिया हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो उरिदत अलैयल उम्मम, उम्मतूं ते पेश कयूं वियूं, उम्मतूं मुझे अॻियां पेश कयूं वियूं। हज़रत आदम जी उम्मत, हज़रत नूह जी उम्मत, हज़रत अबू इदरीस जी उम्मत, हज़रत मूसा जी उम्मत, हज़रत ईसा जी उम्मत, नबीअनि कयूं उन्हनि जूं उम्मतूं मुंहिंजे अॻियां पेश कयूं वियूं, मूंखे ॾेखारियूं वियूं। सरकार फरमायो फराइतु नबीय व माहु रहे, हिकिड़ो नबी ॾिठुम जे थोरी नंढड़ी जमात रोहे सरबा 10 माण्हू या 10 खां घटि माण्हू, एतिरा माण्हू नबी हुयो पर उन सां सिर्फ़ 10 माण्हू हुयो, पैगंबर हुयो, अल्लाह जी तरफ़ां नबी बणजी आयो, पर माण्हुनि उनखे मौत ॾेई ॾिनी जो सिर्फ़ रोहे नंढड़ी जमात, थोरो टोलो 10 ॼणा माण्हू मस मुस्लमान थिया। वन नबी
वमाहु रजुल व रजुलान। हिकिड़ो नबी ॾिठुमि उन सां सिर्फ़ु हिकिड़ो उम्मत गॾु, ॿियो नबी ॾिठुमि जे सां सिर्फ़ु ॿ माण्हू गॾु। उन नबीअ सां गोरे सालनि जा साल तब्लीग कई पर मुस्लमान सिर्फ़ु कंहिं नबीअ जे पुठियां हिकिड़ो पैरोकार पढ़ियो। वन्नबीअ वलैस माहु अहद, हिकिड़ो नबी ॾिठुमि जे पुठियां हिकिड़ो बि माण्हू न। इन में उन नबीअ जी नबूअत जी का बि कमी कोन्हे, माण्हुनि जो पंहिंजो वक़्तु आहे, पंहिंजो नसीब आहे। मुर्शिद कामिल हुजण जे मुरीद जो फैज़ वठे त उन में मुर्शिद जे फैज़ में कमी त कोन्हे न, हर कंहिंजो पंहिंजो नसीब आहे। नबी अल्लाह जे तरफ़ां पैगंबर थी आयो आहे, पर उनखे मञण वारो हिकिड़ो, कंहिंखे ॿ, कंहिंखे ॾह, कंहिंजे पुठियां हिकिड़ो बि माण्हू, मञण वारो कलमे पढ़ण वारो हिकिड़ो माण्हू। सरकार फरमायो त ईद रुफ़े अली सवादुन अज़ीम, ओचितो ॾिसां त मुंहिंजे साम्हूं वॾी जमात नज़र आई, वॾी ख़ल्क़ नज़र आई। फज़ननतु अन्नहुम उम्मती, मूं गुमान कयो, मूं सम्झो त इहा मुंहिंजी उम्मत आहे, घणी उम्मत नज़र आई। फ़क़ील ली उन्ज़ुर इलल उफ़ुक़िल आख़िर, मूं चयो त भला इहा जेका ही जमायत मूंखे नज़र आई आहे मुंहिंजी उम्मत आहे। फ़क़ील ली हाज़ा मूसा व क़ौमुहु, या रसूल अल्लाह, ही मूसा कलीमुल्लाह ही उनजी जमायत, ही जेका तव्हां ख़ल्क़ ॾिठी आहे हज़रत मूसा ऐं उनजी उम्मत आहे। वलाकिन उन्ज़ुर इलल उफ़ुक़, या रसूल अल्लाह, आसमान जो किनारो ॾिसो। पाण फरमाए हीअं जो ॾिसां नज़र थो पए त सवादुन अज़ीम, आसमान जा किनारा भरियल नज़र आया। वरी चयो या रसूल अल्लाह ॿिए पासे ॾिसो, पाण फरमाए वरी ओॾो ॾिठुमि त आसमान जा किनारा भरियल नज़र आया, एॾी मख़लूक़ नज़र आई। चयो या रसूल अल्लाह, इहा आहे अव्हां सभिनी नबीअ जूं उम्मतूं गॾु कजनि त मूं मुहम्मद जी उम्मत अञा घणी। क़यामत जे ॾियारे में जॾहिं सिफ़ूं लॻंदियूं, कतारूं ठहंदियूं त कुल कतारूं हूंदियूं 120, घणियूं कतारूं हूंदियूं? साईं फरमाया त उन में जा 80 कतारूं मुहम्मद जी उम्मत। भाई घणियूं बचूं? 120 मां 80 बाक़ी 40 कतारूं हूंदियूं 1.25 लख नबीअ जूं उम्मतूं। साईं फरमाया त 80 कतारूं जेके हूंदियूं से सिर्फ़ मुहम्मद करीम। कंहिं नबीअ खे एतिरी उम्मत न मिली जेतिरी तुंहिंजे मुंहिंजे आका मदीने वारे साईं। ऐं हबीबन फरमाया त वमाहुम सबऊन अल्फन यदखुलूनल जन्नत बिग़ैरि हिसाब, उन्हनि में जेकी मुंहिंजी उम्मतुनि खे ॾेखारी वई, ॿुधायो या रसूल अल्लाह, हिननि में 70,000 माण्हू अहिड़ा आहिनि जेकी बिना हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। 70,000 माण्हू अहिड़ा हूंदा जिन ते पुछाणो हिसाब दफ़्तर न खुलंदो, बिना हिसाब जे जन्नत में वेंदा। घणा माण्हू? 70,000 माण्हू बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। तुम दख़ल मंज़िला, हुज़ूर जॾहिं इहो बयानु कयो ऐं मिंबर तां लथा, पंहिंजे हवेली शरीफ़ ॾे हलिया विया। इहो बयानु साईं जन करे पंहिंजे हवेली पाक ॾे रवाना थी विया। फ़ख़ाद अन्नास फी उलाइक अलज़ीना यदखुलूनल जन्नत बिग़ैरि हिसाबिन वला अज़ाब, माण्हू पाण में सहाबा किराम पाण में चिने गोयूं पिया कनि त इहे जेके बिना हिसाब जे बिना अज़ाब जे 70,000 जन्नत में वेंदा, इहे माण्हू केरु हूंदा? इहे कहिड़ा ख़ुशनसीब हूंदा त पुछाणो ई न हूंदो। फ़क़ाल बाज़ुहुम फलअल्लहुम अलज़ीना सहिबू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकिड़नि ते चयो त इहे हुज़ूर जा असहाबी हूंदा जन सरकार जो ज़ाहिरी दीदार कयो, रूबरू ज़ियारत कयूं,
हुजूर जे हथ सां हथ मिलायो, हुजूर जे पुठियां निमाज़ूं पढ़ियूं, ये साहब ही हूंदा 70,000 जेके बिना हिसाब ऐं बिना अज़ाब जे जन्नत में वेंदासीं। हिकिड़ा वरी चवनि पिया त फलअल्लहुम अल्लज़ीना बुरिदू फिल इस्लाम, थी सघे थो इहे माण्हू उहे हुजनि जेकी इस्लाम में ॼावा, इस्लाम में वफ़ात कई। ॾिसो न हुजूर जा सहाबी हुया, को 60 सालनि खां पोइ मुस्लमान थियो, को 40 सालनि खां पोइ मुस्लमान थियो, को 80 सालनि खां पोइ मुस्लमान थियो, पर उनकी गुज़िरियल ज़िंदगी त कुफ्र में हुई न, शिरक में हुई। पोइ मुस्लमान थिया, पोइ सहाबी थिया। पर हिकिड़ा पिया चवनि त अहिड़ा माण्हू हूंदा जेके मुस्लमान ॼावा, मुस्लमान थी वियो, जॾहिं कुफ्र ऐं शिरक न कयो, गुज़िरियल ज़िंदगी उनजी के गुनाह में न गुज़री। थी सघे थो इहे माण्हू हुजनि जेके बिना हिसाब जे, बिना किताब जे जन्नत में वञनि। फलम युशरिकू बिल्लाहि शैआ, जन अल्लाह जी ज़ात सां कंहिं शइ जो शिरक न कयो हुजे। वज़करू अशिया, ईअं असां बि पाण में मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि जो ज़िक्र पिया कनि, को चए पियो त हीअं हूंदो, को चए पियो हीअं हूंदो, इहे पंहिंजा दलील पिया दौड़ाइनि, पंहिंजूं ॻाल्हियूं पिया कनि। अञा हिननि जी कचहरी हली पे फखरज अलैहिम रसूलुल्लाह पहुंचो तो मदीने वाला साईं वरी वापस फकाल मल्लदी तखून बी, केड़ियूं केड़ियूं पे तव्हां ॻाल्हियूं कयो। या रसूल अल्लाह, तव्हां फरमायो त तव्हांजी उम्मत में 70,000 माण्हू हूंदा जेके बिना हिसाब जे, बिना पुछाणे जे जन्नत में वेंदा। असां सोचूं पिया थी सघे थो इहे सहाबी हुजनि, सोचूं पिया थी सघे थो इहे उहे माण्हू हुजनि जेके इस्लाम में ॼावा, कुफ्र ऐं शिरक न कयूं। थी सघे थो के अहिड़ा माण्हू आबिद ज़ाहिद नेकोकार हुजनि। महबूबुल करीम फरमाए त ॿुधो, तव्हां पंहिंजे अकुल जा घोड़ा न डोड़ायो, मूंखां ॿुधो त उहे कहिड़ा माण्हू हूंदा जेके बिना हिसाब जे जन्नत में। हुमुल्लज़ीन ला यरकून, ये उहे माण्हू आहिनि जेके फीना न रखंदा, दम न कंदा। वला यस्तरकून, ऐं उहे ॿियनि खां फीना न रखाईंदा, न ख़ुदि फीणो रखंदा, न ॿियनि खां फीणो तलब कंदा। वला यततयरून, ऐं उहे बदफाली न वठंदा। वअला रब्बिहिम यतवक्कलून, ये पंहिंजे अल्लाह जे मथां भरोसो रखण वारा हूंदा, इहे बिना हिसाब किताब जी जन्नत। न फीणो रखंदा, न फीणो रखाईंदा, न वरी बदफाली। याद आ न सदको न तव्हांजे मस्जिद में वेठा आहियो या काॾे विया आहियो? न विच में ॿी ॻाल्हि, बदफाली, न फीणो रखंदा, न फीणो रखाईंदा, न बदफाली कंदा, अल्लाह जे मथां भरोसो रखंदा, जंहिंमें इहे ॻाल्हियूं 4 तंहिंजा बेड़ा पार। ये 4 ॻाल्हियुनि वारा माण्हू। हिते हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त फीणो रखणु ऐं फीणो रखाइणु। फीणो तव्हां बि रखे पाणी खई वेठा आहियो, साईं फीणो था रखाइनि, तव्हां बि रखाईंदा आहियो। हिते फीणे वञा मुराद आहे जेकी हिंदुआना, कुफ्र जा, शिरक जा जंतर मंतर उहे। बाक़ी कुरान पढ़ी हदीस मां साबित थियल का दुआ है उहा पढ़ी उनजो फीणो रखण, या कुरान शरीफ जी का आयत पढ़ी फीणो रखण, इहा त ख़ुदि मदीने वारे साईं जी सुन्नत। सुभान अल्लाह। हुजूर अलैहिस्सलाम जन इमाम हुसैन खे फीणो रखंदा हुया। हिकिड़ो असाबी सगोरो हुयो, असाबनि जी जमात हुई, सफ़र में वञनि पिया, काफ़िले जी सूरत में सफ़र में वञनि पिया। पोइ हिकिड़े ॻोठ में आया, उन ॻोठ वारनि खे चयो भई असां मुसाफ़िर आहियूं, रसूलुल्लाह जा असाबी आहियूं, असांखे बुख लॻी आहे, कुझु मानी खाधे पीते जी का शइ मिलंदी? अहिड़ा ॻोठ वारा छॾियल छॾियल हुया जो मानी जो दफ़ो न ॾिनो, महिमान नवाज़ी न कयो। ख़ैर ही ॻोठ जे ॿाहिरि खेमो लॻायो, राति ते रहिया। राति जो ॻोठ जो जेको चङो मुड़ुसु हुयो, उनखे नांग लॻी वई।
वो वॾेरो पियो भसके क्यों त इहो काफ़िलो ॿाहिरि आयो आहे सफ़र में माण्हू अहिड़ी दवाऊं पीणे वारा या पंहिंजो तिरियाक या का अहिड़ी दवा नांग ऐं बिछू जे रंग जी सफ़र में खणी निकिरंदा आहिनि इन काफ़िले वारनि खां पुछो त इन्हनि में का दवा दरमल का नांग जे रंग जो इलाज या को पीणे रखण वारो आहे राजो जे साधु खे उथारियो हिकिड़े असांजी चवंदा हा मूं वटि नांग जे पीणे जो दम आहे पीणो रखंदो आहियां पर इन वॾेरे खे न रखंदुसि छो तव्हां अहिड़ा सदोर आहियो असां मानी में को घुरियो थिए तव्हांखे मानी न खारायो असां मुफ़्त में पीणो रखंदासीं पैसा खपनि पीणे जा पैसा ॾींदो पोइ तव्हांखे पीणो रखंदो हुननि जो जेको घुरंदो सो ॾींदासीं पर महिरबानी करे असांजे वॾेरे जो सिर वठी हिनखे वठी आहे उन वॾेरे साहिब ते उन असांजी सदोरे में सूरत फातिहा अलम शरीफ कुरान जी पहली सूरत बटे भेरा पढ़ी दम के हमरा थी वई है जर जो सर खत्म थी चार कदम भलो थी हुन में 15 बकरियूं सिखाई बड़े कोन हुयो बकरियुनि जो हल्को धण काए ॾिनी हाणे हिन असां सोचो त मूं पीणो रखियो ऐं पीणे जा पंहिंजो ई कुदरत वरतम पर हुजूर जन खां पुछो ई कोन हुयो त पीणो रखिजे या न रखिजे पीणे तो पैसा वठजनि या न वठजनि साईं जन खां मूं ॻाल्हि त कोन पुछी पोइ हिननि चयो त हाणे इहे बकरियूं जेके आहिनि न कोंदासीं न खपाईंदासीं इहा अमानत आहे हलूं था वापसि मोटी मदीने शरीफ़ सरकार जो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कंदासीं या रसूल अल्लाह पीणो रखिजे उहे में कुझु वठिजे या न वठिजे जे हुजूर जन फरमा वठिजे त पोइ इहे बकरियूं पाण में विराए खणंदासीं जे न त हुनखे मारे करे वापसि ॾींदासीं पीणो जॾहिं मदीने शरीफ़ में मोटी आया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे इहा सॼी वाज़िब हाज़िरा ॿुधायूं सरकार फरमायो त तोखे कंहिं ॿुधायो त सूरत फातिहा में नांग जे डंग जो इलाज आहे तोखे इहा कंहिं ॻाल्हि सेखारी या रसूल अल्लाह क़ुरान जी पहिरीं सूरत आहे ऐं इहा नाफ़िया आहे फातिहा आहे शाफ़िया आहे मूं सम्झो त इन में जेकॾहिं नांग खे जो असर ख़तमु न थियो त ॿियो किथे ख़तमु थींदो मुंहिंजो यकीन हुयो मुंहिंजो भरोसो हुयो जॾहिं सूरत फातिहा जो दम कबूल हिनखे शिफ़ा मिलंदी सो मूं पीणो रखियो ज़र जो असर ख़तमु थी वियो पर जंहिं असांखे बकरियुनि जो धण मिलियो आहे इहो असां काॾे कयूं पाण महीने में मुंहिंजो हिसो रखियो अथव या न मुंहिंजो हिसो रखी वञे यानी सरकार जी इजाज़त ॾिनी त पीणो रखण बि जाइज़ आहे ऐं पीणे ते जेकॾहिं को बग़ैर घुरण जे या को माण्हू ॾिए थो उन वठण में को हर्ज कोन्हे पोइ हिते जेको मना वाया त ला यरकून वायस्तरकून इन मज़ा मुहद्दिसीन इकराम फरमाया त अहिड़ो पीणो जेको जंतर मंतर गैर शरई गैर इस्लामी या जंहिंमें कुझु मुशरिकाना अल्फाज़ हुजनि जीअं हिंदुनि जा जंतर मंतर आहिनि वाणियुनि जा आहिनि या मुशरिकनि जा जेकी जंतर मंतर आहिनि अहिड़ो पीणो रखणु मना बाक़ी जेकॾहिं क़ुरान में जा दम करे हदीस मां जेके हदीसूं आयूं आहिनि दुआऊं महबूबनि सेखारियूं आहिनि अहिड़ो को दम करण में हर्ज न आहे तव्हां सम्झी न साईं फरमाइनि जेको दम नथो करे ऐं ॿियनि खां दम नथो कराए ऐं टे नंबर ते बदसाली नथो वठे बदसाली छा खे सघिबो आहे बुरी साल वठणु जीअं मसलन हिकिड़े माण्हू जी जुती ऊंधी थी पई न आयो यार भागे जी निशानी जी तव्हां में बि कोन हूंदो घर खां निकितो न के पुठियों सॾु कयो हिन भागे जो सॾु कयो कमु न थींदो पुठियों सॾु थियो चवंदा हिन भागे जो सॾु थियो या वरी कंहिं माण्हू जी अखि फरकंदी छा थी अखि थी फरके पई कंहिं माण्हू जो ॾाओ हथु उन में ख़ारिश थींदी चवंदा पैसो ईंदो वरी साए हथ में ख़ारिश थींदी चवंदा पैसो मिलंदो आहे बात
बादशाह निकितो शिकार जे लाइ सुबुह जो जीअं निकितो न साम्हूं हिकिड़ो मुलो मोह पइजी वियुसि बादशाह शिकार ते वियो सॼो ॾींहुं घोड़ो डुराई पर शिकार हथ न आई शाम जो मोटी आयो हथे ॻाल्हि ॿुधो ई हुयो सुबुह जो मुलो पियो पियो होॾे होॾे भाॻो इहो मुंहुं पियो तॾहिं मूंखे शिकार न लॻो आहे घुराई घुरे इन मुलाक़ात में भाॻो थी सुबुह साण मूंखे मुंहुं पिए तॾहिं मूंखे शिकार न लॻो आहे हिते ॻाल्हि ॿुधो जीअं तव्हां निकितो न घर मां त मां तव्हांजे मुंहुं पियुसि ऐं मां बि जीअं घर मां निकितुसि त तव्हां मुंहिंजे मुंहुं पियो तव्हांखे मां मुंहुं पियो आहियां त तव्हांखे शिकार न लॻो आहे तूं मुंहिंजे मुंहुं पियो आहीं त मूंखे फांसी थी अचे हाणे भॻवान भाॻो तूं ॾियो थो बादशाह खिलियो कि न तूं बि भाॻो ई न को मां बि भाॻा छॾियो बोले जी बचा समझो था त बदफाली वठण शरीयत में जायज़ न आहे अलबत सुठी फाल वठी सघे थी सुठी फाल कंहिं कम मां सुठो गुमान वठण जीअं सुलह हुदैबिया जे मौक़े ते काफ़रनि जो तव्हांखे असां वठी अचण न ॾींदासीं मुंहिंजनि 1500 साहबनि सां गॾु हुदैबिया जे मुक़ाम ते मौजूदु हुया त सुहेल नाले हिकिड़ो मुशरिक हो काफ़िर सुहेल नालो उहो आयो साईं जन ॾिसी फरमाए त सुहेल अचे थो सुहेल जी माना आहे सहूलत करण वारो सुहेल अचे थो सहूलत थी वेंदी हाणे असांखे मसलो खुली यानी उन जे नाले मथां हुज़ूर जन ख़ुदि सुठी फाल वरिती त सुठी फाल वठण सुन्नत आहे बुरी फाल वठण शरअन जाइज़ न आहे हबीबन करीमन फरमायो त उहे माण्हू 70,000 जेके बग़ैर हिसाब जे बग़ैर पुछाणे जे जन्नत में वेंदा न भीड़ो रखंदा न भीड़ो रखाईंदा न बदफाली वठंदा ऐं वॾी ॻाल्हि नंढी आहे हूंदी वारा रब हिम्मत पंहिंजे अल्लाह जे मथां भरवसो रखंदा इन भरवसे जे सदके जन्नत में बिना पुछाणे सुभान अल्लाह जेके पहिरियों टे ॻाल्हियूं आहिनि भीड़ो रखण या रखाइण या वरी पंहिंजो बदफाली इन जो ताल्लुक तवक्कुल सां भरवसे साईं करीमन फरमाए कि अल्लाह जे मथां भरवसो रखण न भीड़नि छंडनि जे मथां भरवसो न के कुफरिया कलमात जे मथां भरवसो न वरी के फाल या बदफाल जे मथां भरवसो पंहिंजे अल्लाह जे रखण वारा आहिनि साईं फरमाईंदा इहे बिना हिसाब जे जेॾीमहिल मदीने वारे साईं इहा वज़ाहत कई त काम उकाशत ने मुहसिन उकाशा बिन मुहसिन नाले हिकिड़ो असाबी हुयो उथी वियो उदुल्लाह यजअलनी मिनहुम या रसूल अल्लाह मूंखे दुआ ॾियो त उन्हनि 70,000 जा मां बणिजी वञा उकाशा चयो साईं मूंखे दुआ ॾियो त मां उन्हनि जा बणिजी वञा फक़ाल अंत मिन वाह मुस्तफा जो इख्तियार वाह मदीने वाले साईं जो पावर हुन चयो त उदुल्लाह अल्लाह खां दुआ करो साईं बोले तू आही सुभान अल्लाह तू 70,000 में आही तू बिना हिसाब जे जन्नत में सुन काल रजल ना करो वरी हिकिड़ो ॿियो माण्हू हुनखे बेइज़ती उहो थी बीठो या रसूल अल्लाह उदुल्लाह यजअलनी मिनहुम मूंखे बि दुआ ॾियो मां उन्हनि मां जा थियां बुनियादी तरह का अल्लाह जे मथां भरवसो रखण वारा आहिनि यकीन तवक्कुल एतमाद रब जे मथां रखण वारा आहिनि इहे बेहिसाब जन्नत जा अल्लाह जी जल शान असां सभिनी खे उन्हनि मंझां बड़ा ऐं
आहे अल्लाह जे मथां भरोसो इहा तालीम मुस्तफ़ा आहे जेका सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे सेखारी ऐं अन उमर रज़ियल्लाहु अन्हु قال سمعت رسول الله صلى الله عليه وسلم لو أنكم تتوكلون على الله حق توكله لرزقكم كما يرزق الطير تغدو خماصا وتروح بطانا رواه الترمذي हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत करे मुंहिंजे दजपाल नबी फरमायो मदीने वाले साईं फरमायो त जेकॾहिं तव्हां अल्लाह जे मथां ईअं भरोसो रखो जीअं पखी अल्लाह ते भरोसो रखंदा अल्लाह ते भरोसो कीअं रखो परिंदा पखी जीअं अल्लाह ते भरोसो रखंदा आहिनि जेकॾहिं तव्हां अल्लाह जे मथां ईअं भरोसो रखो त तव्हांखे ईअं रिज़्क़ ॾींदो जीअं पखियुनि खे रोज़ी ॾींदो कीअं तुंदू खिमासन तब्दू बिताना पखी पंहिंजे आखेरड़े मां सुबुह जो निकिरंदा आहिनि बुखारा उजारा खाली पुछी खाली पेट वरी शाम जो मोटंदा आहिनि पेट भरे रच करे रावर पड़जी पंहिंजे आखेर में मोटी ईंदा आहिनि जीअं अल्लाह उन्हनि पखियुनि खे रोज़ी ॾिए थो न तव्हां अल्लाह ते भरोसो रखंदो तव्हांखे पखियुनि वांगुरु रोज़ी कंहिं पखी जी को नौकिरी आहे को कारोबार को बन्नी को तिजारत को धंधो का नौकरी जी पखी भी लखन जे तादाद में करोड़न जे तादाद में पखी धरती ते इन्हनि सभिनी खे अल्लाह ताला कीअं थो रोज़ी अता ऐं पखियुनि जो अल्लाह जे मथां भरोसो कहिड़ो तव्हां ॾिसंदो पखी ईअं लहंदो टोलो लहंदो ईअं सिधी साफ़ ज़मीन खे ईअं ठोका पिया हणंदा चुभंदा तव्हां वञी ॾिसंदो त तव्हांखे दाणो नज़र न ईंदो का शइ खाधे पीते जी नज़र न ईंदी अल्लाह रज़ाक़ आहे उन्हनि खे पधरे पट ते कीअं रोज़ी अता फरमाए थो उहो रब जो राज़ आहे रब ॼाणे हुनजी मखलूक ॼाणे साईं फरमाइनि था जेकॾहिं अल्लाह ते तव्हां ईअं भरोसो रखो जीअं भरोसे रखण जो हक़ आहे ईअं तव्हांखे रोज़ी ॾींदो जीअं पखियुनि खे रोज़ी अता फरमाईंदो सुभान अल्लाह ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जीअं गारे सौर जे अंदरि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन गारे सौर में 3 रातूं रहिया हिजरत वारे सफ़र में इन हदीस जो रावी सही बुखारी सही मुस्लिम में हदीस आहे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत जदों जेॾीमहिल हुज़ूर जन सां गॾु गारे सौर में हुयुसि त काफ़र पेरो खणंदे खणंदे गार जे मुंहं ते अची हाणे उहो ॻाल्हाइनि पिया त हुनजो ॻाल्हाइण मंदरु गार में ॿुधण में अचे हज़रत अबू बकर चए थो त मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह नज़र तो इला अक़दामिल मुशरिकीन मुशरिकनि जा पेर मूंखे नज़र था अचनि पिया वनहनु फिल गार असीं गार में हुआसीं वहुम अला रूसिना उहे सॼे मथां तां बीठा हुया काफ़र दुश्मन फक़ुल्तु या रसूल अल्लाह लौ अन्न अहदहुम नज़र तहत क़दमैन लअबसरना या रसूल अल्लाह जे उहे पंहिंजे पेरनि खे रुॻे ॾिसंदा त असांखे ॾिसी वठंदा ही बीठा आहिनि मथां दुश्मन फक़ाल मा ज़न्नुक या अबा बकर बिइस्नैन अल्लाहु सालिसुहुमा अबू बकर तुंहिंजो छा गुमान आहे ॿिनि सां गॾु जेको टियों आहे हिकिड़ो नबी आहे ॿियो सिद्दीक़ आहे अल्लाह अबू बकर छा थो सम्झी त अल्लाह असांखे छॾे ॾींदो दुश्मन गार खां ॿाहिरि आहे बचाइण वारो गार में अंदरि असां सां गॾु अबू बकर गम न कर दिलगीर न थी बचाइण वारी ज़ात असां सां गॾु आहे ऐं पोइ ॾिसो त अल्लाह ताला जल शअनु कीअं काफ़रनि खे उन गार जे दहाने खां
समझन के अबू बकर के अल्लाह की जात महफूज है जने बानी जो अल्लाह जे मथा भरवसो हुजे एतमाद यकीन तवक्कुल कामिल हुजे अल्लाह ताला जल्ल शानो में जला अजायबात पूरी हैरत अंगेज मेहरबानी दा दर खोली दो जिते उन्हें पानो बानो गुमान कम ना चे गल समझो था मुझा दोस्तों यो सबक याद रखो भरवसो यकीन महकुम पंजे रब की जात में किथे मुझो देश में परदेश में पाण के अकेलो रसम से जाके चौथा सा अल्लाह हो गए जी मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मुझे गम नहीं है इसका कि बदल गया ज़माना मेरी जिंदगी तुमसे कहीं तुम बदल न जाना तेरी दोस्ती से पहले मुझे कौन जानता था आशिकी से पहले मुझे कौन जानता था तेरे इश्क की बनाती रब जे मथा यकीन महकूम रखण वाला अल्लाह के परोकार साथ समझण वाला कदे बरोबर के कोन छे कदे बरोबर के कोन छे दुश्मन दे विच में हुजन रब नुकी संभाल लंदो जिए फिरौन दी गोद में रब मूसा के पायो गली गली में पहरेदार बिठाए बता मूसा जमीन तो है जितने भी बनी इसराइल में बाल बदल की कब्र करता है सिपाही पहरेदार हर गली में बिठाए पर मुझे रब के जो मूसा के पैदा करो मां फिरौन की गोदी में जे मूसा ने हजारी पहरेदार बिठाए वो मूसा उन्हें दुश्मन की गोद में रब पाले मेरी जिंदगी बदल जाना सुभान अल्लाह मेरा दोस्तों अल्लाह तबारक व तआला जल्ल शान के नाम यकीन रखण वाला पानी के अल्लाह पंहिंजे कुर्ब पंहिंजे अतान पंहिंजे इनायत जा अजीब दर खोले ॾींदो ला इलाहा इल्लल्लाह जो रस्तो इहो आहे जो अल्लाह जो ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह
नसीब फरमाए जिनका बारक अल्लाह में नफानी वलिया कर माफी